अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था घारे खां। PTI अॻवान अपोज़िशन लीडर अलीम आदिल शेख पंहिंजे ठठे ज़िले जे दौरे दौरान घारे में अवामी मेड़ खे ख़िताब कंदे चयो त महांगाई खे हथी ॾींदड़ ख़ुदि महांगाई जो राग इलापे रहिया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त सिंध मां 16 लख टन कणिक कंहिं गुम कई। खंडु कंहिंजे करे महांगी थी आहे। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में अटो अॼु बि सस्तो आहे, पर सिंध में महांगो पियो विकामे। हिन चयो त थर जे माण्हुनि जे पीअण जे पाणीअ लाइ लॻंदड़ RO प्लांट जा पैसा बि साईं सरकार हज़म करे छॾिया। ठठे जे पोछड़ वारे आबादगारनि अॼु बि पाणीअ लाइ परेशान आहिनि। PTI हुकूमत अॼु बि आवाम जी भलाई लाइ जाखोड़ रही आहे। मुल्क लुटेरनि खां पाई जो हिसाब वठंदासीं। इन खां अॻु अलीम आदिल शेख जीअं ई घारो पहुतो, PTI अॻवान मुस्तफ़ा चांडियो, माशूक चांडियो ऐं ॿियनि मथां गुलनि जी विरखा करे अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया। पेट्रोल तो बाहर से आता है, पेट्रोल हमारे पास पैदा नहीं होता है। पेट्रोल तो जैसे आएगा महंगा आएगा तो महंगा जाएगा। लेकिन मुझे ये बताओ, आटा इधर महंगा क्यों है? कल आपने खबर सुनी होगी कि 16 लाख टन गंदुम चोरी हो गई। वो आटा जो आपके घर में आना था, जो गंदुम आपके घर में आनी थी, वो चोरी कर ली। कैमरा टीम सां गॾु हक़ नवाज़ चांडियो, TN न्यूज़, घारो, ठठो, सिंध।